कोहली तरफा सिंध में हिंदुओं से थींदड़ जुल्म ज्यादती ने ॾाढ तोड़े सेठिया कल्चर के खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो करी धरणो आयो हुयो। इन सिलसिले में असां कुंडरी में धरणो अंदर अगवान से ॻाल्हि ॿोल कयूं तो संदसि छा चवण है। जी असांजो मक़सदु इहो आहे त जेके ग़रीब कम्यूनिटी आहिनि कोहली भील मेघवाड़ उन्हनि सां ज़ुल्म बंदि कयो वञे। उन्हनि सां रोज़ नया ज़ुल्म थियनि पिया ऐं रोज़ उन्हनि खां नयूं नाइंसाफ़ियूं थियनि पियूं। उन्हनि जे ख़िलाफ़ ई असांजो पुरअमन एहतिजाजी धरणो आहे त असांखे असांजा हक़ ॾिना वञनि ऐं असांखे पंहिंजो जेको आहे जीअण जो राइट ॾिनो वञे। ताज सर ते पूरी सिंध की कुंड कुड़छमा कोहली भील मेघवाड़ कच्छी बागड़ी जोगड़ी अची गॾ थिया आहिनि। तव्हां ॾिसो पिया पूरी सिंध में जेको सो असांजे दरावड़ तबके जे माण्हुनि सां ज़ुल्म ज़्यादतियूं जारी आहिनि। चाहे उहा वॾेरा भोतार जेके सिंध जा आहिनि ज़मींदार आहिनि उन्हनि जे तरफ़ां हिते जेका पुलिस आहे सिंध जी उहा ख़ासि करे असांजे दरावड़ तबके सां तमामु घणो ज़ुल्म करे थी। उन्हनि जे कूड़ा केस दाख़िल करे थी। इंसान ज़ात लाइ जेका एहतिजाज करे इंसानियत खां जेका तज़लील कई वञे थी सिंध सूबे जे अंदरि अक़लियत खां ऐं कोहली भील मेघवाड़ खां ख़ासि तौर उनखां सवाइ मुसलमान जेके ग़रीब तबको आहे उहो बि हिन वॾेरनि जो हिन सरमाएदारनि जो हिन पुलिस जो शिकार थियल आहे। हिते वॾी दादागिरी दहशतगर्दी हले पई। ग़रीबनि खां ज़ुल्म कयो वञे थो। ग़रीबनि जा घर तबाह कनि था। ग़रीबनि जी इज़तनि सां हिते खेलियो वञे थो। बचन सां गॾु पैदल रैली कढी अॼु हिन चौक ते पुॻा आहिनि। पंहिंजे हक़नि हासिलात लाइ इहे निकिता आहिनि ऐं उन खां पोइ सॼी सिंध में वेंदे पाकिस्तान ताईं मंदर ॾाठा था वञनि। हिंदू माण्हुनि जे प्रॉपर्टी ते कब्ज़ो कयो थो वञे। असां IG सिंध खे ऐं चीफ जस्टिस खे ऐं ॿियनि आला इदारनि खे अपील था करियूं हिन मामले जो नोटिस अचनि। हीअ मुज़लुम माण्हू अॼु रोडनि ते निकिता आहिनि। सॼी सिंध में असां सां ज़ुल्म ज्यादतियूं थी रहियूं आहिनि। तव्हां ॾिसो ख़ासि करे कोहली बिरादरी कोहली भील मेघवाड़ जेके आहिनि हेठे तबके जा जेके धरावड़ नसल जा माण्हू आहिनि उन्हनि सां ज़ुल्म ज्यादतियूं थी रहियूं आहिनि। कॾहिं तव्हां ॾिसो रोज़ असांजा माण्हू क़तल थियनि था। असांजूं नियाणियूं अगवा थियनि थियूं पर केर बि असांजो आवाज़ नथो उठाए। बिल्कुलु नाज़रीन त हिते एहतिजाज कंदे अॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधो। हिन जो चवणु आहे त सिंध जे अंदरि हिंदू बिरादरी सां तमामु घणा ज़ुल्म ज्यादतियूं जबर ॾाढ थी रहियो आहे। हिननि इहो मुतालबो कयो त हिंदू बिरादरी खे पंहिंजा हक़ ॾेई हिन सां ज़ुल्म ज्यादतियूं जबर ॾाढ जेका सिंध में हिंदू नियाणियुनि खे ज़ोरी ज़बरदस्ती मज़हब मटायो वञे त इहो बंदि कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज दारो वधायो वेंदो। अनिल कुमार मकवाणा, टाइम न्यूज़, कुनरी।